सगुन नहीं अगुन नहीं कछ भेदा सगुन प्यारी साध संगत तव्हां सभिनी जो स्वागत आहे हिन सत्संग में मुंहिंजो भी स्वागत आहे। श्री रामचरितमानस उन ते सत्संग करे रहिया आहियूं। भगवान शिव ऐं माता पार्वती जो ही संवाद आहे। पार्वतीअ जा प्रश्न आहिनि, राम केर आहे ऐं शिव जा उत्तर आहिनि कि राम परमात्मा आहे। तो पार्वतीअ चयो परमात्मा त निर्गुण थींदो आहे, निराकार थींदो आहे, उहो हीअं कीअं तो थी सघे भगवान कि ज़ाल जे विरह में रोए। जेको ॾिठो हो उन ते भगवान शिव व्याख्या करे रहियो आहे।
सगुन ही अगुन ही नहीं कुछ भेदा। भगवान जे रूप स्वरूप जा 4 वर्णन ईंदा आहिनि। हिकु 3 वर्णन ईंदा आहिनि, निर्गुण निराकार, सगुण साकार ऐं सगुण निराकार। ईअं न 3 न। निर्गुण निराकार उहो जंहिंजो कोई आकार न हुजे ऐं कोई गुण बि न हुजे, जेको कुछ बि न कंदो हुजे, बस उहो हिकु ऊर्जा हुजे, हिकु एनर्जी हुजे। ईअं मञींदा आहिनि ब्रह्म ज्ञानी कि ईश्वर हिकु केवल ऊर्जा आहे, उन मां ई सॼो संसार ठहियो आहे, सभु नियम क़ाइदा ठहिया, निर्गुण निराकार। ॿियो आयो गुरु नानक वारो ईश्वर, सगुण निराकार, कि ईश्वर जो कोई रूप कान्हे, हू निराकार आहे, पर हू सगुण आहे। सगुण माना उन में अनेक गुण मौजूद आहिनि। हू दयावान आहे, हू प्रेमी आहे, हू वात्सल्य ॾींदो आहे, स्नेह ॾींदो आहे। इहो त भगवान जो गुण त इहो त रहंदो। चाहे माण्हू भगवान खे निर्गुण समझे त बि भगवान में ही गुण त हूंदा ई, निर्गुण में भी निराकार में भी, कि वो प्रेम सां भरियल आहे, हू वात्सल्य ॾींदो आहे, हू दयालु आहे। त गुरु नानक वारो जेको दृष्टिकोण आहे कि परमात्मा कहिड़ो आहे, निराकार, पर उहो सगुण आहे, उन में ॾाढा अनेक गुण आहिनि। ऐं टियों आहे वरी सगुण बि ऐं साकार बि। हू सगुण बि आहे, गुणनि सां भरियल आहे, ऐं उन जो रूप भी आहे। कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना। हू कॾहिं राम ठही करे ईंदो आहे, कॾहिं कृष्ण थी करे ईंदो आहे, युग युग में ईंदो आहे। उहो ई निराकार ई साकार थी ईंदो आहे। जहिड़ीअ तरह पाणीअ ऐं बर्फ पाणीअ मां ई पैदा थींदी आहे, तहिड़ीअ तरह निराकार मां साकार पैदा थी ईंदो आहे ऐं व्यवस्था ठाहे करे हली वेंदो आहे। हूअं हू अव्यक्त रूप सां हूंदो आहे संसार में, त उनखे निराकार चइबो आहे, निर्गुण चइबो आहे। जो माण्हू चवंदा कोन्हनि कि हेॾा पाप था थियनि, लड़ायूं थियूं थियनि, त भगवान छो नथो अची करे रोके? तो इन करे नथो रोके, उहो निर्गुण निराकार अवस्था में, अव्यक्त अवस्था में मौजूद आहे। छूट ॾेई छॾी अथई सभिनीनि खे। पर अगरि इंसान वधीक ई अधर्म ते हलंदो, मनमानी कंदो, त पोइ भगवान उन ई निराकार मां सगुण साकार थी करे निकिरंदो आहे। आयो त्रेता युग में भी आयो, द्वापर युग में भी आयो, कल युग में भी अनेक संतन महात्माउनि खे हुन जन्म ॾिनो आहे परमात्मा। हू व्यवस्था ठाहिण जे लाइ ईंदो आहे। त ज्ञानी जेके आहिनि उहे हुन में अटकी बीही रहिया, निर्गुण निराकार में। पोइ हुन सां इहो थियो कि पाण खे भगवान मञण लॻा, पोइ गड़बड़ियूं पैदा थी वयूं, संसार छुटियो कोन ऐं मां परमात्मा आहियां इहो अची वियो। संसार छुटो कान, ॻाल्हियूं अची वयूं। भगवान शिव ॿुधाए थो कि सगुन ऐं अगुन में कुझु भेद कान्हे। हू इहो नथो चए कि ही नंढो आहे, ही वॾो आहे। भगवान शिव चए थो कोई फर्क कान्हे निर्गुण में ऐं सगुण में। निर्गुण में अगरि निर्लिप्तता आहे त सगुण में भी निर्लिप्तता आहे। सगुण में जीअं कृष्ण भगवान आयो, राम आयो,
त असांखे हिन में कुझु सांसारिक हू नज़र ईंदा गुण कि त संसारी माण्हुनि वांगुरु ही कम पिया था कनि, पर उहे उन्हनि गुणनि खां मुक्त हूंदा आहिनि। अवतारी भगवान उन्हनि में गुण नज़र ईंदा आहिनि, सांसारिक माइक गुण, पर उन्हनि में हूंदा कान्हनि, ॿधल कोन हूंदा आहिनि, उन खां अलॻि हूंदा आहिनि। निर्गुण बि अलॻि आहे गुणनि खां, त सगुण बि गुणनि खां अलॻि ई आहे, हू ॿधल कान्हे। त कोई भेद कान्हे ॿिन्हिनि में। गावै मुनि पुराण बुध बेदा, ऋषि मुनि ईअं चवंदा आहिनि, शास्त्र पुराण बि चवंदा आहिनि, ऐं बुद्ध जेके जागियल जागरूक पुरुष आहिनि उहे बि ईअं चवंदा आहिनि, ऐं वेद बि ईअं था चवनि कि सगुण ऐं निर्गुण में कोई भेद कान्हे। ही चार हू आहिनि प्रमाण कि अगरि तव्हांखे जीअं मुनि खणो, मुनि मनन करे कंहिं ॻाल्हि जो निर्णय कंदो आहे, मनन करे करे, पर अगरि उन मुनीअ मनन करे का ॻाल्हि चई त उन खां पोइ वरी शास्त्र बि ॾिसबा आहिनि कि शास्त्रनि में उहा ॻाल्हि आहे या न आहे। शास्त्रनि में हुजे पोइ वरी जागरूक महापुरुषनि खां बि साइन कराइबी आहे कि तव्हांजी छा राय आहे, पोइ वेदनि में बि ॻोल्हिबो आहे। तुलसीदास चए थो मुनिन में, पुराणनि में, जागरूक पुरुषनि ऐं वेदनि में इहा ॻाल्हि हुआ कई वई आहे प्रतिपादित कि सगुन ही अगुन ही नहीं कछु भेदा। हाणे इहे ॻाल्हियूं तव्हांखे थोड़ी ॾुखियूं लॻंदियूं कि निर्गुण अगुण सगुण छा पियो थो हले, लॻंदो ॾुखियो, सिंधी आहियो न भई, सिंधी माण्हुनि जिन कामनाऊं रखी करे ई सत्संग कया ॿुधा हुजनि, इच्छा रखी करे ई सभु कम कया हुजनि, ऐं हर शहर जो इहो ई हाल आहे। ॿियनि शहरनि में बि सिंधी केवल इन लाइ वेंदा आहिनि, कम कंदो पाण ई मुंहिंजा कार्ज रास, दुख दूर धंधे में बरकत। तो अगुण निर्गुण सगुण साकार छा समझंदियूं मायूं। पर पोइ वरी मन में आयो कि इहो अगुण सगुण निर्गुण करे ई त जलेबियुनि जा पंथ सक्सेस थी विया। पोइ कीअं हली वयूं मायूं, सभु पंथ आया न, गीता ज्ञान, आत्म ज्ञान, हम आपको ब्रह्म ज्ञान देंगे। अरे असां 52 तव्हांखे सरल करे ॿुधाईसीं ॻाल्हियूं, सायो करे निर्गुण सगुण हटायूंसीं ताकि तव्हांजे दिमाग़ ते लोड न पए, पर तव्हां अहिड़ो वठी भॻियूं। कीअं भॻियूं? जिंद छॾाए 52 खे टिकाणनि खे छॾे वठी भॻियूं। निर्गुण साकार सगुण निराकार अलाए कंहिंमें कंहिंमें, ऐं वरी असांखे चवण लॻिया कि मैं ऊंचे ज्ञान में पहुंच गई हूं। त पोइ मूंखे हैरानी थी कि इन्हनि मायुनि जे दिमाग़ में आख़िर आहे छा। असां चऊं निर्गुण निराकार त चवनि ॾुखी ॻाल्हि आहे, ऐं ॿियो माण्हू सुठे तरीक़े सां सुठी पैकिंग लॻाए करे उहा ई शइ तव्हांखे परोसे त चओ था ऊंची वाणी। पोइ चवनि 52 वटि कोन हो न इहो, पाण जिते आया आहियूं नए पंथ में, केॾो ऊंचा अखर आहिनि, निर्गुण निराकार, हमने कभी सुना ही नहीं था, ऐसे ऐसे शब्द हैं, टिकाणों में तो थे ही नहीं ये सब। त बाबा पिया था महिनत कनि तव्हांजे पुठियां कि तव्हांखे सरलता सां सम्झ में अचे। तव्हां था सम्झो कि 52 खे ज्ञान ई कोन्हे। तंहिं करे निर्गुण सगुण पिया था कयूं असां। आहे ॾुखियो चैप्टर, पर एतिरो बस दिमाग़ में पइजी वञेव कि टिकाणे में बि निर्गुण सगुण जी व्याख्या थींदी आहे। भली तव्हांखे धूड़ सम्झ में न अचेव, बस एतिरो यादि रखिजो कि टिकाणनि में बि 52 वटि बि ज्ञान आहे। निर्गुण सगुण ई त करणो आहे, ॿियो छा आहे करणो।
सम्झ में उहो बि कोन ईंदव, हीअं बि कोन ईंदव। हृदय प्रधान थींदी आहे स्त्री, उहा किथां सम्झंदी? निर्गुण। वह समझेंदी अच्छा निर्गुण साकार सगुण इसको बोलते हैं, जो दादी ने इतनी सफेद साड़ी पहनी है और इतना अच्छा मेकअप किया है, यही निर्गुण सगुण यही होता होगा। इनके तो चवन हाँ निर्गुण सगुण, वो निर्गुण निराकार नजर नहीं आता है, सगुण नजर आता है, वो ये है। पर तव्हां एतिरो त सम्झी विया न कि बर्फ़ ऐं पाणी में छा फ़र्क़ु आहे? ॿई हिकु बि आहिनि ऐं ॿई अलॻि अलॻि बि आहिनि। तीअं प्रभु परमात्मा निराकार भी आहे, जेको नज़र न अचे, पर उन जो आकार भी थी वेंदो आहे। कीअं? भगत जे प्रेम जे वस। जॾहिं भगत प्रेम सां पुकारींदा आहिनि, जॾहिं कोई प्रेम सां सच्ची दिल सां उनखे यादि करे त भगवान खे भी अचणो पवंदो आहे। इहो जलेबियुनि वटि ज्ञान कोन अथव, हुननि जे पीउ ॾाॾे वटि भी इहो ज्ञान कान्हे कि भगवान अची भी थो सघे सगुण साकार थी करे, पर प्रेम जे वश। प्रेम कीअं पैदा थिए? ॾाढो ॾुखियो आहे। जंहिं ॾींहुं तव्हांखे संसार मां चोट लॻंदी न, तव्हांखे कुछ खपे कोन। असां कहिड़ो कमु पिया था कयूं? ॾिसो व्यास गद्दीअ तां अगरि कोई नोट करे त इहो लॻंदो कि ही सभिनी जो खंडन कंदा आहिनि कि अमृत वेला भी तव्हांखे परमात्मा सां कोन मिलाईंदो, जलेबियूं भी कोन मिलाईंदियूं, ब्रह्मा कुमारीज़ भी कोन मिलाए रहियूं आहिनि, ॿिया भी खणी अचो पंथ बाबा जी ढाबा जी। असां इहो ई कयो आहे न। त तव्हां चवंदा यार तोखे कोई वणे ई नथो, त तूं चवण छा थो चाहीं? असां हिन खे त खणी अचूं चई तो हिन में, त इहा जेका ॻाल्हि आहे सा आहे न, सभिनीनि में फॉल्ट त आहे ई न। तव्हांजे अॻियां रुगो पैकिंग हटाए करे, सम्झो का कोई केक हुजे, उनजी एक्सपायरी पूरी थी वञे, तव्हां हुनखे चओसि भाई इहा एक्सपायरी तो शइ ॾी, असांखे ॿियो केक ॾे। उहो छा करे दुकानदार? उहा पन्नी हटाए करे ॿी पन्नी चाढ़े छॾे, नई डेट विझी करे ॾे तव्हांखे, पोइ तव्हां ख़ुशि। पोइ मूंखे चओ हाणे त सही आहे न, हाणे तोखे कहिड़ी दिक़त आहे? अरे दिक़त इहा आहे कि शइ त मटिजी कोन, रुगो एक्सपायरी डेट मटे करे ॾेई छॾनि तव्हांखे, पैकिंग हटाए ॾेई छॾनि। त तव्हां चवंदा पोइ आख़िर कंहिंखे पकड़ियूं? छो त तूं भी कोन थो ॿुधाए कि तुंहिंजो कहिड़ो पंथ आहे, मुंहिंजो भी कोई पंथ कान्हे। पोइ इहो थींदो तव्हां हताश थी करे वेही रहंदा न जंहिं ॾींहुं कि यार सभु फ्रॉड ई लॻा पिया आहिनि, त असांखे परमात्मा आख़िर मिलंदो कीअं? उन चाहन, जॾहिं चाहना पैदा थींदी कि हिन कूड़े संसार में जिते चारों तरफ़ कूड़ जो व्यापार ई हली रहियो आहे, अहिड़े संसार में मां अकेलो थी महसूस कयां पंहिंजो पाण खे, केरु सत्य जी राह ॾेखारींदो, केरु मूंखे परमात्मा सां मिलाईंदो? जॾहिं तव्हां संसार मां निराश थी वञो न, त पोइ थींदो आहे प्रेम प्रकट परमात्मा जे लाइ, ऐं उन प्रेम ते भगवान अची सघे थो। प्रेम ते प्रगट होई मैं जाना, भगत प्रेम बस सगुन सो होई। वो भगवान प्रेम जे वस कंहिं न कंहिं रूप में दर्शन ॾींदो आहे। अगुन अरूप अलख अज जोई, केरु दर्शन ॾींदो आहे? जेको अगुन आहे, जेको अरूप आहे, जेको अलख आहे, जेको अज माना अजन्मो आहे, उहो ई अची सघे थो भगतनि जे प्रेम जे वस थी करे। धर्म जी ओशो जो अखर चयो आहे। धर्म जी शुरूआत कॾहिं थींदी आहे? कॾहिं तव्हां धर्म ते हलणु शुरू कंदा आहियो?
छा धर्म जी चाहना पैदा थींदी आहे पोइ तव्हां धर्म ते हलणु शुरू कंदा आहियो? न, धर्म जी चाहना पैदा करे कोई धर्म ते कोन हलंदो आहे। माण्हू धर्म ते तॾहिं हलंदो आहे जॾहिं हिन संसार मां हू थी चुको हुजे कि हाणे का अपेक्षा न रही। हिन संसार मां टुटी वियो, संसार में असफल थी वियो। जॾहिं माण्हू संसार में असफल थी वेंदो आहे तॾहिं धर्म जी यात्रा शुरू थींदी आहे। कुझु कोई कामना लाइ न, हिन संसार मां बसि निराश थी वञण खां पोइ। त अहिड़े धर्म ते हलण वारनि जी जॾहिं संख्या चङी थी वेंदी आहे, अलॻि अलॻि जॻहियुनि तां स्थाननि तां भॻवान खे कोई पुकार कंदो आहे त भॻवान पोइ जनम वठंदो आहे। झूलेलाल अवतार कीअं वरितो? जॾहिं सभिनी सिंधियुनि हिकु साथ मिली करे पुकार कई, ओॾीमहिल को हू न पियो थिए कि मूंखे लोली ॾियाराणी आहे ॿार खे, या लाॾो ॻाइणो आहे, या पलव पाराइणो आहे। इहो न पियो थिए। सभई सिंधी हिक ई स्वर में हिक ई प्रार्थना पिया कनि कि हे भॻवान, असांजो धर्म बचाए। असांखे को धंधे जी हाणे चिंता कान्हे, छो त शरीर ई न हूंदो त धंधो छा कंदासीं। असांजो केवल हिते हिन मिरख बादशाह जे अत्याचारनि खां बचाए। सभु हिक ई सुर में पुकार करण लॻा त वरुण देवता खे प्रकट थियणो पियो। त जॾहिं ॾाढा ॼणा मिली करे हिक ई स्वर में हृदय सां पुकार कंदा आहिनि त भॻवान खे अचणो पवंदो आहे। त इन जो मतिलबु इहो कि अञा ताईं कोई हृदय सां पुकार कोन पियो थो करे, कोन पिया था कनि। कंदा हूंदा त को ख़बर कान्हे, पर अगरि कोई कंदो भॻवान खे पुकार त ज़रूर भॻवान ईंदो। हुनखे अचणो ई पवंदो। प्रेम में ॾाढी वॾी ताक़त आहे, ॾाढी वॾी शक्ति आहे प्रेम में। पर प्रेम हू वारो न जेको अॼुकल्ह ॾिसो, अॼुकल्ह मायूं प्रेम थियूं कनि बुद्धीअ सां, दिमाग़ सां, ऐं पुरुष प्रेम था कनि शोषण सां, कि हिन जो शोषण करे वठ, जेको हिन वटि आहे उहो हासिल करीस हिन खां, धन बि अची वियो हुन में। पुरुष जे लाइ प्रेम इहो थी वियो आहे, स्त्रीअ लाइ प्रेम दिमाग़ सां थी वियो आहे कि ये भी हो जाएगा फिर ये भी हो जाएगा, इसलिए मेरा बहुत प्रेम है। ॿिन्ही जा नाटकी प्रेम आहिनि। पर अगरि कोई सचो प्रेम किथे कंदो हुजे त भॻवान बसि उते ई आहे। प्रेम सचो हुजे त उहो प्रेम ई परमात्मा जो रूप थी वेंदो आहे। प्रेम ई पको थींदे थींदे परमात्मा जो रूप थी वेंदो आहे। त हुन में अञा टाइम आहे। जॾहिं अहिड़ा पैदा थियनि, जाको हर रंग लागो इस जुग में सो कहियत है सूरा। असां त संतनि में बि कोन ॾिठो आहे प्रेम भॻवान जे लाइ, ॿियनि खे छा ॾोह ॾियूं। हींअर असां जितां अचूं पिया था, संतनि जो कार्यक्रम हो, तव्हां चवंदा वरी शुरू थी वियो, त बाक़ी छा कयां। अनेक संत सुठा सुठा, सभई सुठा महापुरुष, हिक हिक संत जो वॾो वॾो आस्थान, ॾाढी ॾाढी भीड़ जुड़ियल आहे। सभिनि खां घटि असां सां जुड़ियल आहे भीड़। उन्हनि में असां बि हुआसीं, पर घटि वारा। ॿिया त वॾा वॾा, को अरबपति, को करोड़पति, उहो बि आया। तव्हां जंहिंजो जिक्र पिया कयो उहे बि आया। हीअ थी आई हिकिड़े आस्थान तां मीरा। मां पुछियोमांसि भोपाल वारा आया हुआ न संगत तव्हां वटि? चई हा। सभिनी प्रवचन कयो, पर कंहिं बि भॻवान जो जिक्र कोन कयो। कंहिं बि इहो जिक्र कोन कयो कि भॻवान कीअं मिलंदो। ऐं ॿुधण वारा वरी ताड़ियूं बि वॼाइनि पिया जोर शोर सां
त प्रेम ॾाढो दुर्लभ आहे। सचो प्रेम परमात्मा सां कोई करे तॾहिं त नथो अचे भॻवान। माण्हूअ खे उम्मीद ॿियनि मां आहे। कोई धन जे आसरे वेठो आहे, कोई संपत्तीअ जे आसरे, कोई तथाकथित गुरूअ जे भरोसे वेठो आहे। पर कोई बि असहाय थी करे भगवान जे शरण में कोन पियो थो वञे, उनखे पुकारे कोन पियो थो। इन करे भगवान कोन पियो थो अचे। के त टाइम पास करण ईंदा आहिनि, बोर थींदा आहिनि त हली ईंदा आहिनि। के त अलाए छो ईंदा आहिनि, मूंखे बि कान्हे ख़बर। पोइ अचो छो त मां सोचींदो आहियां, पोइ अचनि छो था? न ॿुधणो अथनि, न सम्झणो अथनि, न मनन करणो अथनि, न को भगवान सां प्रेम करणो अथनि, त अचनि ई छो था? मुंहिंजो त फ़ाइदो ई आहे अचनि त। मां ॾेखारे सघंदमि कि भाई असां वटि एतिरा माण्हू ईंदा आहिनि, पर उनखे छा मिलियो? मां इहो नथो चवां न अचो, मुंहिंजो फ़ाइदो ई आहे अचो त। हिक त चेतना आई न इन ई बहाने, हिकु त माण्हू आयो, हिकु त जीव आयो। पर मतां हिकिड़ो अहिड़ो को पैदा थिए जेको ॿुधी ॿुधी करे पंहिंजा साईं हिरदाराम ॾिनल हुआ कंहिं दरबार में, कंहिं संत वटि, ॿिया बि उते हुआ। पर हिननि खे छो इच्छा थी कि मां सभिनि खां अलॻि थी करे भगवान सां रुगो प्रेम कयां। उन्हनि खे न वणियो, आश्रम ई छॾे हली आया। त मतां ईअं हितां कोई हिकिड़ो पैदा थी वञे जेको भगवान सां सचो प्रेम कंदो हुजे, त उन प्रेम सां परमात्मा अची वेंदो आहे। भजन कोन थो ॻायां, अगुन अरूप तव्हां वेही रहंदा आहियो ॼण भाई फिल्म थी हले पुष्पा, हाणे गानो अची वियो। गानो त तव्हां मूंखां वधीक सुठो ॻाईंदा आहियो न, या यूट्यूब ते अथव हिक खां हिकु गाना। हिते ॻाल्हि थी हले कि जेके जलेबियूं मजाक उॾाईंदियूं आहिनि राम जो, कृष्ण जो, चवंदियूं आहिनि अरे वो जो आए थे वो महापुरुष थे, राम महापुरुष थे, लेकिन ब्रह्म नहीं थे। श्री कृष्ण 16 कला अवतार थे, लेकिन संपूर्ण नहीं थे। तो उन्हनि खे जवाब आहे कि भाई सगुण जी महिमा पोइ वरी हुन खां वधीक अथव, निर्गुण खां, निराकार। गोस्वामी तुलसीदास छा चयो? पहिरीं पढ़ी चुका आहियूं नाम महिमा में प्रश्न कि भाई निर्गुण वॾो आहे या सगुण वॾो आहे? तुलसीदास चई भाई ॿुधो, निर्गुण सगुण छॾियो, हिकु टियों ॿुधायांव जेको इन्हनि ॿिन्हिनि खां वॾो आहे। तव्हांखे आहे याद? निर्गुण ऐं सगुण ॿिन्हिनि खां वॾो आहे नाम। परमात्मा जो नाम राम निर्गुण ऐं सगुण ॿिन्हिनि खां वॾो आहे। हुन त इहो चई, याद अथव? त तव्हां बि हिन में न पओ भई निर्गुण वॾो या सगुण वॾो या साकार निराकार ब्रह्म हे हो। हिक माई त एॾो शुरू थी वई, पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ पतो पियो लोन वठी करे भॼी वई आहे। ॿई घोट ज़ाल पैसा कर्ज वठी करे, उहा आई कान्हे हुनजी माइटियाणी। कुझु ॾींहं पहिरीं निर्गुण साकार सगुण हे हो ॻाल्हियूं करे, पोइ वरी पतो पियो छा चइबो आहे हुनखे, देवालो ॾेखारे करे, हा टोपी हणी, टोपी पाए करे कोई हली वञे त हाणे पुलिस ॻोल्हनि पई थी निर्गुण सगुण खे। निर्गुण सगुण खे चई मां तिरुपत थी वई आहियां। सभु कूड़ धुका पिया था हणनि। इहे सभु छॾे करे तव्हां नाम खे पकड़ियो, बस इहो ॿिन्हिनि खां वॾो आहे राम। ऐं कथा त असां सगुण जी ॿुधंदासीं न, इंट्रस्टिंग।
इंटरेस्टिंग कथा ईंदी, रोचक कथा, कि उन ब्रह्म राम जे रूप में अवतार वठी छा छा कयो। सभु सगुण लीलाऊं त आहिनि, उहे ॿुधी करे ई असां इन भवसागर खां पार थी वेंदासीं। सगुण जी त आहे सॼी कथा इहा। पर अगरि किथे विवाद अचे त मायूं आयो त यादि रखे बि न सघंदा कि सगुण कंहिंखे चइबो आहे, निर्गुण कंहिंखे चइबो आहे। त इहो यादि रखिजो, नाम ॿिन्हिनि खां मथे आहे। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, श्री राम जय राम। श्री राम जय राम, जय 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 जय राम। श्री राम जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। गोस्वामी तुलसीदास लिखे थो, इहो जेको नाम जपियोसीं न, श्री राम जय राम, इहो केवल नाम जपण सां ई मोह नाश थी वेंदो आहे, अज्ञान नाश थी वेंदो आहे। किथे माण्हू मूर्छा में हुजे ऐं उते नाम जपण कोई शुरू करे त हिकदमि सचेत थी वेंदो, मूर्छा भॼंदी। हुअ मूर्छा आध्यात्मिक मूर्छा, कि माण्हू जेको सपने में जीअं निंड में पियो थो हले, जासु नाम भ्रम तिमिर पतंगा, ते ही किम कहिए विमोह प्रसंगा। जंहिंजो नाम मोह रूपी अंधकार जे लाइ सूर्य जे समान आहे, उनखे कॾहिं मोह थी सघे थो? राम खे कॾहिं मोह थी सघे थो? सिर्फ़ उनजो नाम ई एतिरो असर पियो थो करे कि माण्हू मूर्छित सम्झंदा आहियो न, बेहोशीअ में ॻाल्हाईंदो हुजे, कुछ पतो न पवेसि कि मां केॾांहुं वञी रहियो आहियां, मुंहिंजी यात्रा कहिड़ी आहे, कुछ बि बसि पराई पचर करे टाइम पास कंदो हुजे, उते धुनी कोई शुरू थी वञे, श्री राम जय राम, जय जय राम, हिकदमि सचेत थी वेंदा। माना जंहिंजो नाम ई एतिरो असर पियो थो ॾेखारे, मोह नाश पियो थो करे, उहो खुदि राम, उनखे मोह थी सघे थो छा कॾहिं? त पार्वतीअ खे इहो ई त भ्रम आहे कि राम खे त मोह हो, पंहिंजी ज़ाल में मोह ऐं अज्ञान रूपी मोह, कि एतिरो पतो न कि भई सभु संसार मिथ्या आहे, इहो उनखे ज्ञान न हो।
जासु नाम भ्रम तिमिर पतंगा, तेहि किम कहिए विमोह प्रसंगा। राम सच्चिदानंद दिनेशा। शिव तो चए राम केरा, वो सत्य जो सूर्य आहे। सच्चिदानंद दिनेशा, सत्य रूपी सत्य चित आनंद जो सूर्य आहे। जिते सत्य हूंदो आहे उते कूड़ न टिकंदो आहे। जिते आनंद हूंदो आहे उते दुख शोक न टिकंदो आहे। जिते चित्त हूंदो आहे, चैतन्यता हूंदी आहे, उते मोह मूर्छा इहे न हूंदा आहिनि। त राम केरा, उहो आहे सच्चिदानंद दिनेशा। सत्य जो समझो सूर्य, चित्त जो चैतन्य जो भी सूर्य ऐं आनंद जो सूर्य। त जिते सत्य जो सूर्य हुजे, सूर्य केवल उदित थींदो आहे, अञा किरणूं पहुतियूं बि कोन्हनि धरतीअ ते त अंधकार भॼी वेंदो आहे। राम जिते जिते वेंदो आहे, जिते हुन यात्रा कई, उते दूर दूर ताईं असत्य कूड़ कोन पियो प्रवेश करे, भॼी पियो वञे। जिते राम पियो वञे उते दुख क्लेश शोक सभु भॼी पिया वञनि। आनंद ई आनंद पियो थींदो वञे जिते राम वञे पियो। मूर्छा गायब पई थिए। मूर्छा मोह असां में बि अगरि थोड़ी थोड़ी मात्रा सत्य जी हुजे, चित्त जी हुजे, आनंद जी हुजे, त असांजे आस पास बि न को कूड़ टिकी सघंदो, न मूढ़ता ऐं न दुख विषाद। त असां त सामान्य आहियूं, पर राम सूर्य आहे। सत्य जो सूर्य, आनंद जो सूर्य, चित्त जो सूर्य। राम सच्चिदानंद दिनेसा, नहीं तह मोह निसा लवलेसा। उते मोह रूपी रात्रि त हिकु पल बि नथी टिकी सघे। कॾहिं मिलाप थी नथो सघे सूर्य जो ऐं रात्रिअ जो। रात्रि गुम थी वेंदी त मोह रूपी निशा सत्य रूपी राम जे अॻियां अची नथी सघे। सहज प्रकाश रूप भगवाना, नहीं तह पुन विज्ञान बिहाना। उते भगवान शिव थो चए कि भगवान राम सहज प्रकाश रूप आहे। उते विज्ञान रूपी प्रातः काल भी कान्हे। हाणे समझजो, सूर्य जिते हूंदो उते रात कोन हूंदी। त ईअं चऊं कि भाई उते सुबुह हूंदो, सुबुह बि कोन हूंदो। जिते सूर्य हूंदो उते रात त कोन हूंदी। सुबुह जेको सुबुह जी उहा हूंदी आहे न रोशनाई, प्रभात अच्छी वारी रोशनी, उहा बि न हूंदी आहे। जिते सूर्य हूंदो आहे उते केवल ॾींहुं हूंदो आहे। दिनेश केवल ॾींहुं हूंदो आहे। रात भी न हूंदी आहे, प्रभात भी न हूंदी आहे। त जॾहिं प्रभात ई न हूंदी आहे त माना अमृत वेलो भी कोन हूंदो आहे। सिधी सी ॻाल्हि आहे न। हिते लिखियल अथव बेहाना माना प्रातः काल। भगवान शिव चए थो जिते राम आहे उते रात्रि त कान्हे, मोह रूपी रात्रि कान्हे। पर रात्रि नाश थियण ते माण्हू छा चवंदो आहे कि मुंहिंजो अज्ञान नाश थी वियो ऐं मूंखे ज्ञान अची वियो। भगवान शिव नई ॻाल्हि थो चए कि जिते राम आहे न उते ज्ञान कोन ईंदो आहे। ज्ञान तॾहिं चऊं जॾहिं अज्ञान वञे। जिते राम नाम आहे, जिते राम जी चर्चा आहे, उते अज्ञान हूंदो ई कोन्हे त ज्ञान किथां ईंदो। ज्ञान अचण जो अर्थ इहो आहे कि पहिरीं अज्ञान हो। का माई चए कि मूंखे पहिरीं अज्ञान हो, हाणे ज्ञान अची वियो आहे, त हीअ उन खां मथे जी ॻाल्हि आहे। हिते न को ज्ञान आहे न को अज्ञान आहे। हिते केवल राम आहे
ऐं राम आ सत्य जो सूर्य, उते सदाई सदाई सत्य ई सत्य आहे। तो सभु हैरान थी विया हूंदा जिन कॾहिं ये लाइन ॿुधी हूंदी कि मेरे को ज्ञान आ गया, अज्ञान निकल गया। तुलसीदास चए थो अज्ञान ज्ञान भी नंढड़ी अवस्था है। प्रभात भी कान्हे उते जिते राम आ, प्रभात कान्हे। प्रभात खे हुन सां तुलना कबी आहे विज्ञान सां, विज्ञान सां कि भाई हिन माण्हूअ जो अज्ञान नाश थियो ऐं हाणे हिनखे विशेष ज्ञान हासिल थियो, माना रात नाश थी ऐं प्रभात जी रोशनाई हिनखे हासिल थी। पोइ हिन ते थींदो आहे सॼो अमृत वेला कि प्रभात का समय अमृत वेला, उसमें ये होता है वो होता है। तुलसीदास उनखे ही हटाए छॾियईं, प्रभात जे समय खे हटाए छॾियईं, ॾींहं खे महत्व ॾेई छॾियईं। जी ॾींहुं जेॾी महिल सूर्य जो प्रकाश फुल हुजे, जरा सो भी अंधकार न हुजे, राम अहिड़ो आ, सच्चिदानंद दिनेश आ। उते रात्रि तक आ ही कान, प्रभात भी कान्हे, मतलब अज्ञान भी कान्हे ऐं विज्ञान भी कान्हे। नहीं तह पुन विज्ञान बिहाना, सहज प्रकाश रूप भगवाना, नहीं तह पुन विज्ञान बिहाना। त जंहिंजे जीवन में सत्य आहे, जंहिंजे जीवन में आनंद आहे, जंहिंजे जीवन में चैतन्यता आहे, माना होश आहे, ध्यान आहे, उनखे न को अज्ञान आहे न को विज्ञान आहे। वो हिकु रूप आहे सदाई, ऐं कॾहिं अॻियां फटकी भी कोन सघंदा। न को अज्ञान अची सघंदो न को विज्ञान अची सघंदो, छो त विज्ञान अचण माना वरी फासण, हू विज्ञान नाश थी वेंदो। राम एतिरो मथे आ, विज्ञान खे भी ज्ञान खे भी जेको जलाए थो छॾे, केवल सत्य जो प्रकाश बाक़ी थो रहे। जहें भक्ति कइया भगवान जी, जहें भक्ति कइया भगवान जी, तैखे घुर जन ज्ञान विज्ञान जी। तैखे घुर जन ज्ञान विज्ञान जी, जय भक्ति कइया भगवान जी, जय भक्ति कइया भगवान जी। ॾिसो मीरा जो मिसाल, ॾिसो मीरा जो मिसाल, कयईं वस नंद लाल, वस नंद लाल, जंहिंखे ज़हर बि अमृत धार हो, जंहिंखे ज़हर बि अमृत धार हो, वही मरंदे मरी, हथा छॾियई न हरी, जंहिंजे रग रग में गोपाल हो, गोपाल हो, करे कृष्ण सां प्रेम, कीअं निभायई नेम, बी खबर ना नफ़े नुक़सान जी, खबर ना नफ़े नुक़सान
तंहिंखे घुरजन ज्ञान विज्ञान जी, जंहिं भक्ति कईया भगवान जी। भक्ति कईया भगवान जी। ॾिसो संत रविदास, संत रविदास, माता गंगा खे पियो पास, गंगा खे पियो पास, कीअं दान वतई दिलदार जो, कीअं दान वतई दिलदार जो, कर दुनिया जो त्याग, दुनिया जो त्याग, तरियो संत तुलसीदास, संत तुलसीदास, जंहिंजो राम बणियो पहरेदार हो, जंहिंजो राम बणियो पहरेदार हो, कर परमानंद प्यार, परमानंद प्यार, तॾहिं थींदई उधार, हीअ कूड़ो सॼो संसार थई, कूड़ो सॼो संसार थई, उथी जप रघुनाथ, रघुनाथ, जेको अंग संग साथ, अंग संग साथ, बिना नाम ऊंधे अंधकार थई, बिना नाम ऊंधे अंधकार थई, रख मन में उमंग, तू भी कर सत्संग, छॾ तात तू झूठे जहान जी, तंहिंखे घुरजन ज्ञान विज्ञान जी, जंहिं भक्ति कईया भगवान जी, तंहिंखे घुरजन ज्ञान विज्ञान जी, जंहिं भक्ति कईया भगवान जी। त जिते राम आहे, भगवान राम आहे, उते अज्ञान भी कोने, विज्ञान भी कोने, केवल सत्य आहे। ही जेके आहिनि ज्ञान, अज्ञान, विज्ञान, ये जीव जा लक्षण आहिनि, जीव जा धर्म आहिनि। असां जीव आहियूं आख़िर। ही दादा दादियूं, जलेबियूं, बाबा ढाबा भैया सभु जीव अथव। इन्हनि खे विशेष न समझजो। त केतिरा बि वॾा 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 पहुतल संत ॾिसो, उहे सभिनि जो हिकिड़ो ई शरीर आहे, हिकिड़ी मानसिकता आहे। सभिनि खे भोजन खपे, सभिनि खे दिनचर्या खपे, प्रकृतिअ सां गॾु रहणो आहे त, छो त जीव आहियूं। ऐं इन्हनि सभिनीनि खे ही सभु थींदो अथव। जीव जा कहिड़ा धर्म आहिनि, जीव जा कहिड़ा लक्षण आहिनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि कि उहे जीव में हमेशा रहंदियूं, भली निर्गुण सगुण कुझु बि करे अचनि, भली प्रवचन ॾेई अचनि, पर ही ॻाल्हियूं जीव में रहंदियूं। हर्ष, खुशी। असां कॾहिं ख़ुशि केॾो थी वेंदा आहियूं, को अहिड़ो प्रसंग अची वेंदो आहे ख़ुशीअ जो त ख़ुशि थी वेंदा आहियूं। वरी को अहिड़ो प्रसंग सुठो न आयो, प्रतिकूल परिस्थिति आई त विषाद, असां दुखी बि थींदा आहियूं। सभु जीव। हाँ, नाटक कोई करे उहा ॿी ॻाल्हि आहे, कि कोई कूड़ में चए कि मेरे को कोई दुख नहीं होता है, वो नाटक आहे।
बाक़ी ई धर्म आहे जीव जो छा? हर्ष, विषाद, ज्ञान, अज्ञान। कॾहिं असां ज्ञान में भरिजी वेंदा आहियूं, असांखे कोई डाउट न हूंदो आहे, कोई कंफ्यूजन न, क्लियर हूंदो आहे सभु, इनखे चइबो आहे ज्ञान जी अवस्था। पर कॾहिं वरी अहिड़ी अवस्था हूंदी आहे टिफिकल, जो असां कंफ्यूज हूंदा आहियूं, सम्झ में न ईंदो आहे कि हाणे मूंखे छा करणो आहे, त उनखे चइबो आहे अज्ञान। असां जीव आहियूं त इहो सभु रहंदो, हर्ष, विषाद, ज्ञान, अज्ञान ऐं ॿे बि शयूं आहिनि। जीव धर्म अहमित अभिमाना। हर्ष, विषाद, ज्ञान, अज्ञाना, जीव धर्म अहमित अभिमाना। अभिमान ऐं अहंकार। हाणे तव्हां ॿुधायो ये ॿई हिकु ई आहिनि या अलॻि अलॻि आहिनि? अभिमान ऐं अहंकार तुलसीदास अलॻि अलॻि लिखिया आहिनि। फ़र्क़ु ख़बर अथव? अभिमान कंहिंखे चइबो आहे ऐं अहंकार कंहिंखे चइबो आहे? अभिमान इनखे चइबो आहे ॿियनि शयुनि जो अभिमान। बंगले जो अभिमान, कार जो अभिमान, शयुनि जो अभिमान, बाजे जो अभिमान, माइक जो अभिमान, कि मूं वटि हीअ वारो माइक आहे, मूं वटि हीअ वारी ड्रेस आहे, मूं वटि हीअ वारी कार आहे। इन्हनि शयुनि ते एटीट्यूड करणु इहो आहे अभिमान। मुंहिंजो 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 जिते अचे। ऐं अहंकार में वरी मां हूंदी आहे, मां रेखा, मां कमला, मां फलाणी, मां फलाणे जी ज़ाल, मां फलाणे जी धीअ, मां आर्टिस्ट, मां सीए, मां इंजीनियर, मां MBA। इहो मां जिते अचे उनखे चइबो आहे अहंकार। ऐं जिते शयुनि जो ज़िक्र थिए, मूं वटि हीअ, मूं वटि हीअ, मुंहिंजो हीअ, उनखे चइबो आहे अभिमान। इहो बि जीव जो धर्म आहे। छा तव्हां इन्हनि खां छुटिया आहियो? इन्हनि 6 ॻाल्हियुनि खां कोन छुटिया आहियो न? कोई कोन्हे छुटल, चिंता न कयो, इहा चिंता जी ॻाल्हि कान्हे। जीव जा धर्म आहिनि इहे। कॾहिं ज्ञानी, कॾहिं अज्ञानी, कॾहिं हर्ष में हूंदा आहियूं, कॾहिं दुख में, ऐं मटिजंदियूं रहंदियूं आहिनि परिस्थितियूं। कॾहिं अहंकार में भरियल हूंदा आहियूं, कॾहिं अभिमान में। पर भॻवान सां ईअं कान्हे। भॻवान वटि अवस्थाऊं मटिजंदियूं कान्हनि। राम ब्रह्म व्यापक जग जाना, परमानंद परेश पुराना। भॻवान इन्हनि ॻाल्हियुनि खां मथे आहे। हू त व्यापक ब्रह्म आहे, परमानंद स्वरूप आहे, परात्पर भगवान ऐं पुराण पुरुष, जंहिंखे गुरु नानक अकाल पुरुष चयो आहे न। तुलसीदास चए थो परेश पुराना, पुरुष पुराण पुरुष। पुरुष प्रसिद्ध प्रकाश निधि, प्रगट परावर नाथ। रघुकुल मनि मम स्वामी सोई, कहे शिव नायो मात, कहे शिव नायो मात। भगवान शिव मथो टेके करे उन भगवान राम खे चए थो, मुंहिंजो जेको राम आहे न, उहो पुराणनि में प्रसिद्ध आहे, पुराण पुरुष आहे, प्रकाश जो भंडार आहे, सभिनी रूपनि में प्रकट आहे। असां सभिनी जे अंदरि सूक्ष्म रूप सां ईश्वर विराजमान आहे। ऐं माया जीव ऐं जगत जो स्वामी आहे। असां आहियूं जीव, ऐं ॿिए बि जेके बि ॾिसो, दादा दादी दीदी भगवान, इहे सभु आहिनि जीव। इन्हनि जो स्वामी आहे भगवान, उहो हिकु ई आहे। ॿियो आहे जगत, जेको परमात्मा सृष्टि ठाही आहे, इन जो बि स्वामी केरु आहे? भगवान। ॿियो आहे माया।
जेका माया असांखे भ्रमित करे रही आहे, उलझाए रही आहे, उन जो बि स्वामी केरु आहे? भगवान। ऐं शिव चए थो उहो ई भगवान दशरथ जे घर जनम वठी करे आयो हो। रघुकुल मनी उहो मुंहिंजो स्वामी आहे। रघुकुल मनी मम स्वामी सोई कहे सविनायऊं माथ। मथो टेके करे भगवान शिव उनखे यादि थो करे। वरी शिव शुरू थियो कि जेके अज्ञानी माण्हू आहिनि न, उहे राम खे पंहिंजे अज्ञान, पंहिंजे तुच्छ ज्ञान जे करे राम खे माण्हू समझंदा आहिनि। निज भ्रम नहीं समझई अज्ञानी। तव्हां बि सोचजो कि असां खुद अज्ञानी त कोन आहियूं ऐं पाण खे ज्ञानी समझी रहिया आहियूं। निशानी इहा ई अथव कि अगरि तव्हां पाण खे ज्ञानी समझी रहिया आहियो त तव्हां अज्ञानी आहियो। इहा निशानी आहे। पोइ जेको अज्ञानी हूंदो आहे न, माना अधूर ज्ञान वारो, उहो पंहिंजे अज्ञान ज्ञानीअ जे मथां फिटो कंदो आहे, भगवान जे मथां। निज भ्रम नहीं समझई अज्ञानी, प्रभु पर मोह धरई जड़ प्राणी। जीअं सतीअ छा कयो, अज्ञान खुद में हो पर राम खे भई अज्ञानी ठहराए। त मनुष्य बि ईअं कंदो आहे। अज्ञान खुद में, ज्ञान खुद खे कोन्हे, पर उन अज्ञान जे करे ॿिए खे अज्ञानी जो ठप्पो लॻाए छॾींदा आहिनि। निज अज्ञान राम पर आना। सतीअ ईअं कयो, खुद जो अज्ञान ऐं राम खे अज्ञानी पई समझे। त इन खां बि बचिजो। चेक कजो, मां त ग़लति कोन पई थी हलां चङनि सालनि खां, मुंहिंजो ई त ट्रेक ग़लति कोन्हे किथे। जे जलेबियुनि खे देर सां ख़बर पई कि असां ग़लति ट्रेक ते हुआसीं, पर जेसि ताईं ख़बर न पई तेसि ताईं तो सही पियूं समझनि न पाण खे, ऐं ॿियनि खे ग़लति पियूं समझनि कि इनका पता नहीं क्या होगा, हमारे सत्संग में चलते नहीं है, पता नहीं कहाँ जाएंगे ये। पोइ पतो पियनि कि असांजी कंपनी बंदि थी वई, हाणे असां केॾां वेंदासीं। इहो त पोइ ख़बर पियनि जेके वेंदियूं हुयूं जलेबी सत्संगनि में, हाणे उन्हनि जो प्रभाव ख़तम थी वियो आहे जलेबियुनि जो। पर जेसि ताईं प्रभाव ख़तम न हो त इन्हनि जी तव्हां ॾिठी हुअव उहा अहंकार, सभिनीनि खे छोटे लोग ई समझणो आहे। इन खे चइबो आहे कि निज भ्रम नहीं समझे अज्ञानी, प्रभु पर मोह धरे जड़ प्राणी। अहिड़ा माण्हू जड़ थींदा आहिनि जेके सचनि ते आरोप हणंदा आहिनि कि इसको कुछ नहीं आता। जथा गगन घन पटल निहारी, झांपेऊं बानू कहीं को बेचारी। जहिड़ीअ तरह कॾहिं कॾहिं बादल एतिरा थी वेंदा आहिनि जो ॾींहं जो बि छांव थी वेंदी आहे, सूरज खे ढके छॾींदा आहिनि बादल। पर छा सूरज खे सचे में ढकींदा आहिनि छा उहे? न, सूरज त पंहिंजी जॻह ते ई बीठो आहे, उनखे कोई फर्क़ु न पवंदो आहे। बादल केवल थोरी देरि लाइ असांजी अखियुनि जे साम्हूं अची वेंदा आहिनि, पर माण्हू छा चवनि कि बादल ॾिस सूर्य खे ढके छॾियनि। पर घणी देरि ढके सघंदा बादल सूर्य खे, वरी हटी वेंदा। तीअं ई कॾहिं कॾहिं छोटा मोटा पंथ अची करे राम खे ढके छॾींदा आहिनि। ईअं लॻंदो आहे जो माण्हूअ खे शर्म न ईंदो आहे, उन वक़्तु चवंदो आहे कि यार राम से भी बढ़ के अपना गुरु है। गुरु माण्हू दोस्त खे भी गुरु चवंदो आहे न, यार राम से भी बढ़ के अपना गुरु है। इहो ॾाढो हलियो हो। राम ने तो रावण को मारा, कृष्ण ने तो कंस को मारा, कोई बड़ी बात है क्या? हमारे गुरु ने मन को मारा। माना राम कृष्ण खां मथे पिया कनि गुरुअ खे। त इहो ईअं ई आहे कि हू थोरो प्रभाव पिया ॾिसनि कि राम मंदिर में त थोरा सा ई माण्हू था वञनि, असांजे गुरुअ जे सत्संग में हेॾा माण्हू था अचनि। त तुलसीदास चए थो हीअ
ईअं ई आहे जीअं बादल अची वञनि थोरी देर जे लाइ सूर्य जे साम्हूं त ही सम्झण लॻंदा आहिनि कि सूर्य हमेशह जे लाइ गुम थी वियो, बादलनि सूर्य खे ढके छॾियो। त ही जड़ अज्ञानी आहिनि, जड़ प्राणी आहिनि। सूर्य खे बादल नथा ढके सघनि, राम खे पंथ नथा ढके सघनि। राम जो प्रभाव सदाई रहंदो। चितव ज्यो लोचन अंगुल लाए, प्रगट जुकल सस ते ही के भाए। ॿी मिसाल तो ॾे, कॾहिं कॾहिं बचपन में कयो हुजेव, तुलसीदास मिसाल जेका ॾे थो कि अख में असां हितां आङुर विझूं त ॿ ॾिसण में ईंदा आहिनि शयूं, हर शइ ॿ ॾिसण में ईंदी। करे ॾिसो, मां ॿ ॾिसण चाहां थो। ठीकु आहे, त छा मां ॿ थी वियमि छा? थी त कोन वियमि। पर अगरि कोई खुद ई अख सां उंगली करे ऐं वरी ॿ नज़र अचंसि ऐं वरी चिल्लाए करे चए देखो दो हो गए, दो हो गए, दो हो गए, चमत्कार हो गया, त उनखे मूर्ख चइबो न। तहिड़ीअ तरह के माण्हू थींदा आहिनि, सायो करे राम खे खुद ॿ कंदा आहिनि। हिकु दशरथ जो ठाहे छॾींदा आहिनि, हिकु हो वारो ठाहे छॾींदा आहिनि, पर इहा खुद कई अथनि। इहा खुद जो ई हू कयो अथनि, अलाए किथां ज्ञान खणी आया। कुझु जीअं माण्हू कोन खणी ईंदा आहिनि, तरह तरह जूं ॻाल्हियूं। हिकु माई चए पई कि झूलेलाल गुरु ग्रंथ खणी आयो हो, पोइ वरी मिर्ख बादशाह खे मारे करे चयईं मां हाणे वञाव थो ऐं ग्रंथ खणी थो वञा पाण सां गॾु। पोइ समुंड में उन में दरिया शाह में लीन थी वियो, उहो गुरु ग्रंथ खणी ॿुॾी वियो। त उहो गुरु ग्रंथ हे कान अथव, उहो ॿुॾी वियो। त हाणे तव्हांजे लाइ जेको ॿियो अथव उहो असांजो जेको ग्रंथ आहे न, उहो अथव। को ईअं चई रहियो आहे, हिकु माई चवण लॻी कि असांजो जेको गुरु आहे न, उहो गुरु नानक जो अवतार आहे। कोई कुझु कहाणी ठाहे ईंदी, का कुझु कहाणी ठाहे ईंदी। इहा उन्हनि जी खुद ई हिक मां ॿ कया आहिनि। उन्हनि अख में हू करे अख में लॻी वियो, त ये गुल अख में लॻी वेंदो आहे त ॿ ॾिसण ईंदा आहिनि न। त तीअं ई न, खुद जे ई कुझु बि चई करे ॿ कंदा आहिनि। पोइ वरी हिकिड़े खे हटाए करे भॻवान खे हटाए पोइ पाण सां जोड़ींदा आहिनि। तुलसीदास चए थो, चितव जो लोचन अंगुल लाए, प्रगट जुगल ससी ते ही के भाए। उमा राम विषयक असमोहा, नभ तम धूम धूरी जिम सोहा। त पंहिंजा ई तर्क ठाहे करे खुद ई अलॻि करे पोइ माण्हू पंहिंजो पियो थो स्वार्थ सिद्ध करे। त शिव खे आपति इहा आहे कि पंहिंजे स्वार्थ लाइ त असली राम खे गुम था करे छॾियो, उनजी महिमा ई ख़तम था करे छॾियो। जेका हुन लीला कई, चरित्र कया राम, जेको हुन भगतनि जे लाइ अवतार वरितो, उनखे त नंढड़ो करे गुम था करे छॾियो। ऐं चरिया था थी वञो पंथनि जी थोरी उहा सूंहं ॾिसी करे, ऐं चओ था कि हू हाणे कान्हे, ही कलयुग आहे, कलयुग में राम कृष्ण वृष्ण कान्हे, असांजो गुरु सभु कुझु आहे। उमा राम विषयक असमोहा, नभ तम धूम धूरी जिम सोहा। जहिड़ीअ तरह आकाश में अंधकार नज़र ईंदो आहे, या धुओं नज़र ईंदो आहे, या मिटी ओॾामल नज़र ईंदी आहे, पर आकाश खे इहे स्पर्श न करे सघंदियूं आहिनि शयूं, न धुओं, न धूल, न अंधकार। तहिड़ीअ तरह राम खे हे पंथनि वारनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं स्पर्श करे ई कोन सघंदियूं आहिनि। ही ईंदियूं आहिनि पोइ हटी वेंदियूं आहिनि। राम जो महत्व उहो ई रहंदो आहे।
विषय कर सुर जीव समेता सकल एक ते एक सचेता। पाण हिते कथा रखूं था, वरी परीअं न विस्पति ॾींहुं पाण मिलूं था, थोरो ॿुधंदासीं कि राम केरु आहे, उनजो प्रभाव केतिरो आहे। राम नंढो कान्हे, उनजो नाम ई प्रभावशाली आहे, उनजा चरित्र प्रभावशाली आहिनि, उनजा गुण प्रभावशाली आहिनि। त उनखे ढके करे जेके पंथ उनखे ढकण जी कोशिश कनि था, असां उनखे राम खां वॾो न समझूं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।